अलाह ॾेवई मियाँ ॾेवई सोहबत न ॾेवई। चवन था त कलोड़न जे वक़्त में हुकूमत तरफ़ां कंहिं हिस्से जो सोहबत खान कारदार यानी मुख्तियारकार हो। सोहबत खान एतिरे क़दुर त बख़ील यानी कंजूस हो जो कंहिंखे बि मानीअ टिकीअ जी सलाह ई न कंदो हो ऐं न वरी का ख़ैरात ई कंदो हो। हिक दफ़े जी ॻाल्हि आहे त हिकु फ़क़ीर सोहबत खान खां ख़ैरात घुरण वियो। सोहबत खान बीहण ई न ॾिनुसि। फ़क़ीर छा कयो जो वक़्त जे मियाँ साहिब यानी कलोड़े हाकिम ॾांहुं ख़ैरात लाइ वियो। मियाँ साहिब फ़क़ीर खे ख़ैरात ॾेई राज़ी कयो। फ़क़ीर अर्ज़ कयो त साईं अवां जी ख़ैरात अघी, पर सोहबत खान ॾे 2 अखर लिखी ॾियो त उहो बि मूं मिसकीन बचड़े वाल जी मदद करे। मियाँ साहिब फ़क़ीर खे सोहबत खान ॾांहुं ख़त लिखी ॾिनो। जॾहिं सोहबत खान उहो ख़त पढ़ियो तॾहिं बि ख़ैरात ॾियण खां पिड़ु कढी बीठो। चए त अलाह ॾेवई मियाँ ॾेवई सोहबत खान न ॾेवई, यानी अलाह तोखे ॾे मियाँ यानी कलोड़ो हाकिम बि तोखे ॾे पर सोहबत न ॾींदई। दोस्तों अहिड़ा बि तव्हांजे पाड़े में माण्हू आहिनि त ज़रूरु उन्हनि खे मेंशन कजो ऐं हिन वीडियो खे शेयर बि कजो।